हेडलाइन सां ॾिठो ते मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रही हूँ। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी इस्लामाबाद में गिरफ्तारी ख़िलाफ़ सॼे मुल्क में एहतजाज शुरू थी विया आहिनि। इस्लामाबाद, लाहौर, गुजरात, कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पीटीआई जा कारकुन रोडनि ते निकिरी आया। कराची में शाहराह फैसल ते मुख़्तलिफ़ हंधनि ते रंडकूं विझी रोड ब्लॉक कयो वियो आहे। पीटीआई कारकुननि शाहराह फैसल ते नर्सरी वटां रोड जो हिस्सो बंदि करे छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी इस्लामाबाद में गिरफ्तारी ख़िलाफ़ सॼे मुल्क में एहतजाज शुरू कया विया आहिनि। इस्लामाबाद, लाहौर, गुजरात, कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पीटीआई जा कारकुन रोडनि ते निकिरी आया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। आज बिल्कुल पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान खे इस्लामाबाद हाई कोर्ट में नेब रेंजर्स की मदद से गिरफ्तार किया है। गिरफ्तारी का पीटीआई कारकुन पूरे मुल्क में रोडन से निकरी आया एहतजाज कर रहा है। कराची के शाहराह फैसल से नर्सरी भरसा रंडकूं विझी करे ईंदड़ वींदड़ बई ट्रैक पीटीआई कारकुन बंद किया। उन नारेबाजी टायरन के पिण बायूं ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान में मुख़्तलिफ़ शहर आहिनि उते पीटीआई कारकुन रोडन से निकरी आहिनि, पर चेयरमैन के तहरीक इंसाफ इमरान खान उनके लाहौर हाई कोर्ट में अल कादर ट्रस्ट जो केस है उनमें रेंजर की मदद से नेब गिरफ्तार करे ऑफिस मुंतकिल किया है। जी ठीक है, मेहरबानी आमिर अपडेट करण लाइ।